1 अरब 10 करोड़ खां मथे इहा रक़म इहा थिए थी। 1,10,000 स्क्वायर फुट आहे टोटल कंस्ट्रक्शन थी। घटि में घटि ख़र्चु जेको आहे 1 स्क्वायर फुट ते 10,000 रुपया। तव्हां अंदाज़ो लॻायो त इहा वञी हाणे हीअ स्कूल तव्हां ॿारनि खे डेडिकेट सिंध खे डेडिकेट करे छॾियो आहे। सॼो प्रोजेक्ट सिंध खे डेडिकेट माना हिन मालिक सिंध आहे, हिन जी मालिक सिंध ऐं सिंध जा बचा ऐं पंहिंजी मिल्कियत माना अरबे रुपया ख़र्चु कया अथसि सिंध जे ॿारनि खे हाई लेवल स्टैंडर्ड जी जेका एजुकेशन आहे तालीम आहे उहा मुफ़्त ॾेई सघिजे। हिते का फीस कोन्हे का, 2300 ॿार तालीम पढ़ाईंदा। हा, इहे अमीर ॿार थी करे पढ़नि ऐं पंहिंजो पाण खे सुञाणनि। अमीर सिंध जा ग़रीब ॿार अमीर थी पढ़ंदा। अमीर थी पढ़नि। हिते वॾा वॾा सरदार खान भूताल अरबपति रहनि था, पर उन्हनि खे ख़्यालु न आयो। मंज़िल मुस्लिम खे सलाम कयो थो, जंहिं जेका उन अमल खे सलाम आहे, जंहिं अहिड़ा बचा पैदा कनि। हू रोज़ सुबुह संदन ओसियड़ में बीठल हूंदो आहे। संदसि मुर्क ऐं आगुर में फुटल गुल हिननि गुलाबनि जी आजा कंदा आहिनि। चवे थो त ही त कुझु अरब रुपया आहिनि। सिंध लाइ त जान बि हाज़िर आहे। ही के वॾेरनि कामोरनि ऐं सरमाएदारनि जा ॿार न, पर सभु ग़रीबनि जा ॿार आहिनि। ऐं ही यूरोप या मुल्क जे वॾनि शहरनि में न, सिंध जे ज़िले घोटकीअ जे हिकु ॻोठ जो स्कूल आहे, जेको सिंध जे उन सदोरे पुट पंहिंजे हणा वणा अरबे रुपया ख़र्च करे सिंध जे ग़रीब ॿारनि लाइ तामीर करायो आहे, त जीअं खेनि आला खां आला तालीम बिल्कुलु मुफ़्त मिली सघे। ही आहे जीजलामा पब्लिक स्कूल भिटाईआबाद घोटकी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो इरफान अली बुगियो। असां मौजूदु आहियूं घोटकी में, जेको तालीमी कॉम्प्लेक्स आहे, एजुकेशनल कॉम्प्लेक्स आहे। घोटकी लॻे भिटाईआबाद, आदिलपुर खां थोरी अॻिते आहे। हिन बाबति तव्हांखे अॻु में ॿुधाया आहियूं त हीउ जेको आहे जीजलामा स्कूल हलंदड़ आहे हींअर मैट्रिक ताईं। हाणे ॿी बिल्डिंग जेका तयारु थिए पई उहो स्किल डेवलपमेंट सेंटर आहे। निसार अहमद सिद्दीकी स्किल डेवलपमेंट सेंटर, उन में असां दाख़िल थियूं पिया, तव्हांखे विज़िट करायूं। ही तमामु दिलचस्प स्टोरी आहे हिन स्कूल जी। वॾो माना तव्हां चवंदो त यार सिंध जे ग़रीब ॿारनि लाइ ही शानदार स्कूल। अहिड़ा त अमेरिका, इंग्लैंड, यूरोप, जर्मनी इन्हनि मुल्कनि में अहिड़ा इदारा हूंदा आहिनि। स्टोरी में अॻिते वधूं था, हिन विलाग में अॻिते वधूं था, पर पंहिंजे भाउ जो ही चैनल इरफान बुगियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो। ख़ासि तौरु परॾेह में जेके रहंदड़ आहिनि असांजा सिंधी भाइर, उहे त ज़रूरु कनि। अच्छा दोस्तो, भाइरो ऐं मुंहिंजूं जेके भेणूं आहिनि मूंखे ॿुधनि पियो, उन्हनि खे ॿुधायां त हीअ 18 एकड़नि ते पखिड़ियल कॉम्प्लेक्स आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ इमारतूं आहिनि। हीअ नई इमारत ठहे पई, 40 खां वधीक हिन में वॾा वॾा कमरा आहिनि। टोटल सेंट्रल एयर कंडीशन टोटल हूंदी सेंटर जी। हिन जो ही फ्लोर हा सेंट्रल एयर कंडीशन हूंदो। उन खां सवाइ स्कूल जी इमारत आहे, उन में 60 खां वधीक कमरा आहिनि। मदरसो आहे, उते हॉस्टल आहे, ऐं साईं लाइब्रेरी आहे। ओताक ॾाढी माना ट्रेडिशनल जेका हिसा ठहियलु आहे सिंधी स्टाइल में, पर उन में तमामु कमाल जो कमु थियल आहे। तमामु
महांगी उहा उताक आहे उहो चौरे नमूने सां वॾी उताक आहे। अंदाज़ो आहे त ही जेका कॉम्प्लेक्स आहे 18 एकड़नि ते ॿधल आहे, 1 अरब ताईं त रुॻो हिन जी कंस्ट्रक्शन ते ख़र्च अची चुको आहे। 1,10,000 स्क्वायर फुट आहे टोटल कंस्ट्रक्शन थी। घटि में घटि ख़र्चु जेको आहे 1 स्क्वायर फुट ते 10,000 रुपया। तव्हां अंदाज़ो लॻायो त इहा वञी 1 अरब 10 करोड़ खां मथे इहा रक़म रुॻो इहा थिए थी। हा तव्हां ॾिसो न मटीरियल ई हिननि जा रुॻो दरवाज़ा तव्हां ॾिसो न काठ, हीअ ताईं कहिड़ो काठ इस्तेमालु थियल आहे? हीअ साईं असां कराची खां स्पेशल दरवाज़ा ठाहिराया आहिनि, जॾहिं पॉलिश थींदा टीक प्लाई में असां ठाहिरायो आहे हिनजो। अच्छा हीअ सॼो थींदो। हाल फ़िलहालु असां ओक प्लाई जो हिन असां हुन खां थोरो मुख़्तलिफ़ कयूं था। अच्छा हुते टीक प्लाई रखियो अथसीं, हिते ओक प्लाई रखियो अथसीं। अच्छा ओक आई, हा ओक कलर। सही आहे। हीअ बि महांगो आहे, घणो स्क्वायर फुट आहे हिन जो रेट? हिते हाणे हिसाब न आहे, हिसाब त माण्हू रखे न साईं। हिसाब रखबा त सुस्त थी पवंदो, तंहिं करे अच्छा रखणा ई न आहिनि। साईं खां दोस्तो जॾहिं पुछां थो साईं घणो ख़र्चु आयो आहे, घणो अञा तव्हां ख़र्चु कंदो, चए बार बार इहो जवाबु ॾिए थो मंज़ूर सुमरो साहिबु, मूं हिसाबु रखियो ई न आहे। साईं मंज़ूर सुमरो साहिबु हिन स्कूल जो जीजलामा स्कूल भिटाईआबाद घोटकी उनजो चेयरमैन आहे ऐं पंहिंजी मिल्कियत माना अरबे रुपया ख़र्चु कया अथसि सिंध जे ॿारनि खे हाई लेवल स्टैंडर्ड जी जेका एजुकेशन आहे, तालीम आहे, उहा मुफ़्त ॾेई सघिजे। हिते का फीस कोन्हे का, 2300 ॿार तालीम पढ़ाईंदा ऐं जिते जेका एजुकेशन मिले थी उहा सिटी कैम्ब्रिज रूट्स जेके महांगा तरीन स्कूल आहिनि पाकिस्तान जा, उनजे मयार उन्हनि स्कूल्स जे मयार मुताबिक़ साईं रखियो आहे स्टैंडर्ड। वॾा जेके तालीमी माहिर आहिनि हिते स्कूल में कमु कंदा, हाईली एजुकेटेड जेके टीचर्स आहिनि उहे ॿारनि खे पढ़ाईंदा। स्किल डेवलपमेंट हाणे हीउ जेको ठहे पियो कुझु ई ॾींहंनि में इनशाअल्लाह महीने ॾेढ में साईं स्टार्ट थी वेंदो। न साईं स्टार्ट त 2 फ्लोर आहिनि असांजा, हलनि पिया? हा हलनि था मथे। बाक़ी हीअ फ्लोर असां छॾियोसीं जो हिन में मुकमिल सेक्टर एयर कंडीशन करिणो आहे, फॉल सीलिंग हणणी आहे। सही आहे। इहो महीने जे अंदरि असांजो टारगेट आहे त हिन में मुकमिल करे हिनजो इफ़्तिताह वग़ैरह करायूं। उन खां सवाइ साईं हिते हथ जो हुनुर सिंध जे कल्चर खे वधीक प्रमोट करण लाइ जेके नियाणियूं इर्द गिर्द जे ॻोठनि जूं आहिनि उहे अची कमु कनि थियूं, उनजी सिख्या बि थिए थी, सिख्या बि थिए थी, तरबियत बि थिए थी। ऐं हिते जेके उन सेंटर में जेको शयूं तयारु कनि थियूं ऐं वरी उनखे विकिरो कराइण में मदद करे थो न साईं, उन्हनि जी अर्निंग थिए थी। हाणे थींदी। हा साईं अलाह भलाई कंदो। हलो साईं थोरो अॻिते विज़िट कयूं। हाणे हिन स्किल डेवलपमेंट सेंटर जेको आहे उन हिकिड़े क्लासरूम में असां मौजूदु आहियूं। तव्हां फर्नीचर जो अंदाज़ो लॻायो, हीउ उहो फर्नीचर आहे जेके महांगा पाकिस्तान जा स्कूल्स आहिनि उते हूंदो आहे। साईं जीजलामा स्कूल जो नालो तव्हां छो रखियो? हीअ असां जीजलामा इन करे त असां पंहिंजे अमर खे जेको आहे हुनजे हवाले सां नाले सां रखियोसीं। जी जी। ऐं ॿारनि जे लाइ बि रखियोसीं त जीअं ॿार पंहिंजे अम्मा वटि अचनि था, उते तरबियत थिए थी, माउ उनखे मोहबत सां वेलकम करे थी। हीअ स्कूल ईअं ई माउ वांगुरु ॿारनि खे वेलकम करे थो। हाणे हीअ स्कूल तव्हां ॿारनि खे डेडिकेट सिंध खे डेडिकेट करे छॾियो आहे? सॼो प्रोजेक्ट सिंध खे डेडिकेट। माना हिन मालिक सिंध आहे? हिन जे मालिक सिंध ऐं सिंध जा ॿचा। अच्छा। जेके पढ़ंदा अॻिते वधंदा ऐं क़ौम जी ख़िदमत कंदा। भला हीअ 2-3 अरब रुपया हिन मां तव्हां घणो कुझु करे पिए सघियो, पंहिंजे लाइ महल ठारायो आहे जीअं की असांजा कंदा आहिनि सिंधी वॾेरा सरमाएदार, को जहाज़ वठो आहे, हेलीकॉप्टर वठो आहे। इहा हसरत ई न आहे, न पहिरियों हुआ न हाणे हसरत आहे त असांखे इहे शयूं खपनि। हा असांखे जीअं ॿिया आहिनि उहे सभु ख़ुशहाल हुजनि त पोइ असांखे दिलि खे सुकून मिलंदो। सभु माण्हू असांखे ईअं ख़ुशहाल हुजनि, वधीक ख़ुशहाल। तव्हांजा पुट केतिरा आहिनि साईं? मूंखे 3 पुट आहिनि, 3 नियाणियूं। पोइ उहो तव्हांखे चवंदा हूंदा न भाउ तव्हां हेॾा पैसा ज़ाया वेठा कयो? अल्हम्दुलिल्लाह असांजी सोच माण्हू जी इहा ई हूंदी आहे। हा हर कंहिंखे पाण कमाइणो आहे, पाण खाइणो आहे। हा केरु कंहिंखे सॼी उमिरि जो ठीको नथो खणी सघे, जेको महिनत कंदो उहो ई कमाईंदो खाईंदो। हीअ सिंध जे उन शानदार तालीमी इदारे जो स्किल डेवलपमेंट सेंटर आहे, उनजो ही मेन एंट्रेंस आहे। एॾी शानदार माशाअल्लाह, ईअं लॻे थो माने अंदरि जेॾी महिल दाख़िल थींदा सिंध जा ॿार उन्हनि में अहसासु थींदो, उन्हनि खे नाज़ थींदो त हीउ हिन इदारे जो असां हिसो आहियूं, हिन सिंध जे शानदार इदारे में असीं पढ़ूं था। रुॻो अंदरि दाख़िल थींदा त लॻंदो उन्हनि खे कंहिं महल में दाख़िल थी रहिया आहियूं। एॾो माशाअल्लाह साईं शानदार उन्हनि रखियो आहे। साईं घटि ख़र्च सां हली पिए सघियो न, हिकिड़ो सादो तव्हां बिल्डिंग्स ठारायो आहे, अधु खां बि घटि थी वञे हा ख़र्चु तयारु थी वञे हा।
बिल्कुलु थी वञे हा, पर हीअ आम रवाजी हुजे हा। असां चयोसीं त असांजा ॿारहाड़ी जा ॿार ग़रीबनि जा अमीर पुट हा इहे अमीर ॿार थी करे पढ़नि ऐं पंहिंजो पाण खे सुञाणनि, अमीर सिंध जा ग़रीब ॿार अमीर थी पढ़ंदा। अमीर थी पढ़ंदा। हा न नहीं हा माशाल्लाह। मूंखे त ॾाढो हिते माना हिते आउं जॾहिं बि ईंदो आहियां काफ़ी दफ़ा आयो आहियां हिते दोस्तनि खे जिन वीडियोज़ ॾिठियूं आहिनि स्टोरियूं ॾिठियूं आहिनि। तक़रीबन 4 साल खां हिते ईंदड़ आहियां, ईअं न 4 साल थी विया आहिनि। 3 साल तव्हांखे 3 साल थिया आहिनि। 8 डिसंबर 2023 ते हिन ई जाइ ते असां मौजूदु हुआसीं, तक़रीबन अॼु खां पोणा 2 साल पहिरीं। आउं साईं मंज़ूर अहमद सुमरो साहिबु, असां ऐं कादिर बख़्श हाफ़िज़ कादिर बख़्श अवान साहिबु। साईं तव्हां बि अचो न पर उस में बीह रहिया आहियो। असां हिते दुआ घुरी त हिते जेको आहे कॉलेज ठहे, हायर सेकेंडरी स्कूल ठहे, छाकाणि त हुते हुन स्कूल में हाणे गुंजाइश न रही आहे, उहो फुल थी वियो आहे। पोइ अलाह ताला शायदि उहा दुआ क़बूल कई, इरादो त हो ऐं प्रोग्राम त हो। पोइ अलाह ताला ही तोहफ़ो जेको आहे सिंध जे ॿारनि खे अता कयो आहे। साईं जो आहे इरादो त अञा ज़मीन वधीक वठिजे ऐं अञा वधाइजसि। मुंहिंजी दुआ आहे अलाह ताला खां त हीउ एॾो वॾो थिए स्कूल, एॾो वॾो स्कूल थिए जो न रुॻो घोटकी पर ॿियनि ज़िलनि जा ॿार बि हिते अची पढ़नि। ऐं साईं कुझु हॉस्टल्स बि ठाहिरायूं आहिनि, पर उहे फ़िलहालु नंढियूं आहिनि। आउं चवां थो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जे हर ज़िले छा सिंध जे हर तालुके हर यूसी में अहिड़ो स्कूल हुजे। पोइ छा खपे, सिंध जे ॿारनि खे एजुकेशन ऐं साहब हायर स्टैंडर्ड जी, ईअं न आहे रुॻो त हीअ का रुॻो शानदार इमारत आहे ॿाहिरां शो आहे। हिते हाई लेवल जी जेको स्टैंडर्ड एजुकेशन मिले थी, माना सिटी कैम्ब्रिज छा था सम्झो त सिंध जा ग़रीब माण्हू पंहिंजे ॿारनि खे उन्हनि स्कूल्स में पढ़ाइण में सोचे बि सघनि था, नथा सोचे सघनि। छो घटि में घटि 25 खां 30,000 रुपया फीस शुरू थिए थी हेठियनि क्लास जी, माना KG 1 2 नर्सरी। पोइ जीअं जीअं मथे ते ॿारु पढ़ंदो वञे थो 7th 8th वञी लखनि ताईं हर महीने वञी ख़र्चु पहुचे थो। उहा साॻी तालीम हिते बिल्कुलु मुफ़्त। ऐं जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, पुठिते बिरादरियुनि सां तालुक़ु आहे, जिन जो के यतीम आहिनि, उन्हनि खे साईं यूनिफॉर्म वठी ॾिए थो। त कमाल न आहे, हिकु कमाल आहे साईं। बहरहाल मंज़ूर सुमरे साहिब खे मुंहिंजो नालो हाफ़िज़ कादिर बख़्श आहे ऐं मां IT एक्सपर्ट आहियां, एजुकेशनलिस्ट आहियां ऐं हिन इदारे सां ईअं सम्झो त तमामु घणी पुराणी वाबस्तगी आहे। असल में जॾहिं हिते तालीम जी शुरूआति थी त इन में ॾिठोसीं त असांजी दीनी तालीम बि थिए थी, दुनियावी तालीम बि थिए थी। ऐं अॼुकल्ह जो हाणे जेको दौरु आहे उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे ऐं E-कॉमर्स जो दौरु आहे, डिजिटल दौरु आहे। इन शइ खे नज़र में रखी करे पोइ असांजे चेयरमैन साहिबु इहो सोचियो ऐं असांजी कमिटी सोचियो त छो न हिकु अहिड़ो इदारो क़ाइमु कजे जंहिंमें इहे सभु सहूलियतूं हुजनि ऐं ॿारनि खे असां फैसिलिटेट करे सघूं, जदीद दौर जे हिसाब सां कुल्हो कुल्हे में मिलाए करे ॿार हली सघनि। छाकाणि त हाणे जेको दौरु आहे टोटल जो टोटल आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं रोबोटिक जो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थींदी त हाणे जीजलमा स्कूल ऐं ए फाउंडेशन जो हिकिड़ो सुठियुनि कंपनियुनि सां मुआहिदो थियो आहे ऐं उन्हनि जो फ़ाइदो इहो थींदो त हिते जेके ॿार इस्लामाबाद वञनि था, कराची वञनि था, लाहौर वञनि था, रोबोटिक जी ख़ासि तौर ते तालीम हासिलु करण जे लाइ इंशा अल्लाह ताला उन्हनि खे इहा तालीम निसार अमन सिद्दीकी स्किल डेवलपमेंट सेंटर में इंशा अल्लाह ताला मुफ़्त फ़राहम थींदी। हाणे हिन स्कूल जो जेको मयार आहे उहो तव्हांखे एतिरो ॿुधायूं त पाण वटि जेके कराची, लाहौर, इस्लामाबाद जा सुठा सुठा स्कूल आहिनि, लाइक सिटी स्कूल आहे ऐं बीकन हाउस स्कूल सिस्टम्स आहिनि, रूट्स वारनि जा आहिनि ऐं आगा ख़ान बोर्ड जा सुठा सुठा स्कूल आहिनि, एग्रो फर्टिलाइज़र्स वारनि जा सुठा सुठा स्कूल आहिनि ऐं IBA जूं जेके कम्यूनिटी स्कूल ऐं कॉलेजिस आहिनि, अल्हम्दुलिल्लाह हाणे असां सम्झूं था त उन्हनि खे पाण उन्हनि सां असां कंपेयर कयूं था। कहिड़ो निसाब पढ़ायो अथई? साईं हिन वक़्तु जेको असां वटि निसाब हले थो पियो उहो इंग्लिश मीडियम निसाब हले थो पियो ऐं उन में इहा कोशिशि इहा कंदा आहियूं त अहिड़ो सिलेबस फॉलो कयूं जेको सिंध जे ॿारनि सां बि मीट थिए, उन्हनि जे ज़हननि सां बि मीट थिए। मुंहिंजो नालो मुश्ताक शाही लॻारी आहे। मां पाण आवाज़ TV न्यूज़ घोटकी जो रिपोर्टर आहियां। मूंखे यादि अचे थो 3 साल खनि अॻु में आवाज़ TV न्यूज़ जे डायरेक्टर रज़ाक सुरेश साहिब ऐं तव्हां मूंखे हुकुम कयो त जे ज़िले घोटकी में एॾी आलिशान बिल्डिंग आहे, स्कूल आहे, उते तव्हां अञा ताईं एॾी जेका बिल्डिंग आहे तव्हां हुनजो पैकेज छो न ठाहियो आहे? 2-3 ॾींहंनि में इहो पैकेज ठाहिजो। त तव्हांजे फ़ोन खां बाद मां मंज़ूर सुमरे
साहब जो नंबर हथ कयो, मंज़ूर साहब सां ॻाल्हायमि त मंज़ूर साहब सफ़ा जवाबु ॾिनो त मूंखे जेको टीवी ते न अचिणो आहे, मूंखे शोहरत जी का बि ज़रूरत न आहे, हीउ मां ग़रीब मिसकिन माण्हुनि लाइ स्कूल ठाहियो आहे, मूंखे को बि जेको मीडिया ते अचण लाइ ज़रूरी न आहे। तंहिंजे करे बार बार मां ज़ोर भरण बाद मंज़ूर साहब मूंखे टाइम ॾिनो 2 ॾींहंनि खां बाद चई स्कूल अचिजो। जॾहिं मां स्कूल पहुतुमि, मूंसां कैमरामैन गॾु जॾहिं बिल्डिंग जे असां रिकॉर्डिंग कई, माशाल्लाह एॾी बिल्डिंग हुई, मुंहिंजी दिलि तमामु ख़ुशि थी। त उते मां मंज़ूर साहब खे चयुमि साईं मां तव्हां थोरो इंटरव्यू ॾियो, तव्हां हले चई बाबा मूंखे शोहरत जी ज़रूरत ई न आहे। पोइ आख़िर मुंहिंजे घणी इल्तिजा बाद मंज़ूर अहमद सुमरो साहब इंटरव्यू ॾिनो, त हुन में मंज़ूर अहमद सुमरे साहब खां सुवाल कयो, मंज़ूर अहमद साहब तव्हां एॾो 18 एकड़ 20 एकड़ ज़मीन ॾेई करे एॾो स्कूल ठाहियो आहे, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे? उन चयो बसि मुंहिंजो स्कूल जो नालो जेको रखियो आहे मां जीजल अमा रखियो आहे, ऐं जॾहिं मां पढ़ंदो हुउमि त साइकिल ते 5 किलोमीटर साइकिल ते वेंदो हुउमि, पैदल वेंदो हुउमि। मूंखे उहो अहसासु थियो त आया हिते मुंहिंजे जेको पुराणो जो मुंहिंजो ॻोठ आहे आस पास केतिरा ई सवे मासूम ॿार जंहिंजा वालिदेन गुज़ारे चुका आहिनि, जेके ग़रीब आहिनि, मारूड़ आहिनि, मेघवार आहिनि, यतीम ॿार आहिनि, उन्हनि जे लाइ मूंखे ख़्यालु आयो त आया छो न मां स्कूल खोलिया। तंहिंजे करे मां स्कूल खोलिया। ऐं मंज़ूर अहमद सुमरो साहब चयो त जॾहिं मां स्कूल खोलिया पियो, शुरूआति थिए पई त माण्हू मां ते टोका कंदा त आया हिते जेको आहे बोह जो वाड़ो ठाहींदो या माल जो वाड़ो ठाहींदो, हिते इन बरबट पुठ ते पियल इलाइक़े में कहिड़ा ॿार हिते स्कूल पढ़नि था। पर अॼु माशाल्लाह इरफान साहब तव्हां ॾिसो, हीअ हिकु त यूनिवर्सिटी जो ॾेख ॾेई रहियो आहे। असांजी दुआ आहे त यूनिवर्सिटी हिकिड़ी क़ाइमु थींदी। ऐं हीअ मां ॿुधाईंदो हलां त इरफान साहब तमामु हिकिड़ो मंज़ूर अहमद सुमरो साहब वॾो हिकिड़ो अरबे रुपया ख़र्च करे हिकिड़ी एॾो इदारो क़ाइमु कयो आहे, मुफ़्त यतीम ॿारनि लाइ सभु मुफ़्त। पर हिते वॾा वॾा सरदार ख़ान बोताल अरबपति रहनि था, पर उन्हनि खे ख़्यालु न आयो। मंज़ूर अहमद सुमरे खे मूंखे ॿिनि हथनि मंज़ूर अहमद सुमरे खे सलाम कयो थो, जंहिं जेका उन अमल खे सलाम आहे, जंहिं अहिड़ा बचा पैदा कनि जेके ग़रीब अबोज मिसकीन ॿारनि लाइ एॾी आलीशान अरबे रुपयनि जी बिल्डिंग तामीर कराए उन्हनि खे तालीम ॾेई रहियो आहे। अलाह करे इहा वक़्तु यूनिवर्सिटी क़ाइमु थींदी। जी स्कूल जो जेको लोकेशन आहे, ही पार्क ते ई माना एॾी महिनत थींदी आहे, पार्क लाइ हेॾी सारी ज़मीन मख़सूस कई वई आहे। हिते ताईं जेको बि ईंदो हूंदो फ़िलहाल त परेशान थी वेंदो हूंदो। कल्ह बि दोस्त कराची खां आया, ॾिसी करे ॾाढो ख़ुशि पिया थियनि त ही अहिड़ी इन्वायरमेंट ॿारनि जे लाइ तयारु थी आहे। हिते जेके ॿार तयारु थींदा उहे इंशाअल्लाह फ्यूचर जा लीडर हूंदा। इंशाअल्लाह।